जामशोरो कातराणे हमले में ज़ख़्मी थियल सीनियर साफ़ी नसरुल्ला गडाणी ज़िंदगी जी जंग हाराए वियो। 4 ॾींहं अॻु मीरपुर माथेलो में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में नसरुल्ला गडाणी मरणिंग थी वियो हो। नसरुल्ला खे ॻणिती जॻहि हालत में पहिरीं रहीम यार ख़ान जे अस्पताल पहुचायो वियो। 2 ॾींहं अॻु नसरुल्ला खे एयर एम्बुलेंस ज़रिए कराची जे आगा खान अस्पताल मुंतक़िल कयो वियो। गुज़िर राति वाटसन डॉक्टरनि जो हवालो ॾींदे चयो त नसरुल्ला जी तबियत हाणे सुधरंदड़ आहे। नसरुल्ला गडाणी अॼु सुबुह ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम धणी हवाले कयो। शहीद नसरुल्ला गडाणी जो मढ़ मीरपुर माथेलो नियो वियो। सोग में मीरपुर माथेलो ऐं जरवार शहर बंदि थी विया। SSP ऑफिस आॾो धरणो। शहीद नसरुल्ला गडाणी जे क़त्ल ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा ऐं धरणा। ॾेहरकी में क़ौमी शाहरा ते धरणो, ट्रैफ़िक मुअतल, ठरी मेरवा, डोरो नारो, सखरन ऐं ॿियनि शहरनि में साफ़ी तोड़े सिविल सोसाइटी सरापा एहतिजाज। क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे बिना देरि गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।